जेको आहे सो लाइव अची करे तव्हांजे पेटियल तंज़ीम जी जेको आहे सो ॻाल्हि करे या उनजी जेको आहे सो पंहिंजे मसइलनि में कोट करे। कहिड़ी जॻह ते जेको आहे सो पूरी सिंध जा डायरेक्टर सेक्रेटरी सां गॾु वेही करे डायरेक्टर डिवीज़न जा प्रेसिडेंट ज़िले जा कुझु सदर साहिब वेही ऐं मामलनि ते डिस्कस करे ऐं उन्हनि खे डायरेक्शन जेको आहे ॾियारे वञनि त पहिरियां उस्ताद जेके बुनियादी मसइला उन सां हर महीने में तव्हां जेको आहे सो तंज़ीमी तरह सां मीटिंग कयो। ही तंज़ीम जो मोराल न थियो। इहा का मूंखे ताक़त ई त सेक्रेटरी खे विहारे न सघां। इहा पेटियल तंज़ीम जी ताक़त आहे, इहा तव्हां उस्ताद जी ताक़त आहे, तव्हां उहिदेदार जी ताक़त आहे, हिन इदारनि जी ताक़त आहे। उन खां पोइ सिंध जे अंदरि हर ज़िले में किथे 5 किथे 8 किथे 10 किथे 12 उस्ताद रिमूव फिल्म सर्विस हुया। यकीनन उन में तव्हांजी तंज़ीम जो तव्हांजे मर्कज़ जो किरदारु रहियो आहे। उनजो किरदारु रहियो आहे, उहे माण्हू बहाल थिया। मां इहो नथो चवां त कंहिंजो कंहिंसां तालुक़ु आहे कंहिंसां तालुक़ु न आहे, हीअ अलॻि शइ आहे, पर उहो तंज़ीम जे प्लेटफॉर्म ते बहाल थिया, उन्हनि जी नौकरियूं बहाल थियूं, उनजो रोज़गार बहाल थियो। ऐं उन सां गॾोगॾु जन दोस्तनि तंज़ीम खे हिन वक़्त ताईं हर मुमकिन कोशिशि करे पोइ धिकण जी कोशिशि कई आहे। ऐं असीं उन्हनि खे इहो बावर कराईंदा आया आहियूं त तव्हां नाकाम वेंदव। तंज़ीम सभ खां पहिरियां आहे, अवल तंज़ीम आहे, पोइ फ़र्द आहे। हर उहा चाल हुननि न खेॾी आहे कि हाजी हुजनि या गाज़ी हुजनि, मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि, पर मके मदीने में काबतुल्लाह में वेही जंहिं अंदाज़ सां फेसबुक ते जेका ॿोली लिखी रहिया आहिनि, ऐं सम्झां थो उन्हनि खे पाण खे उस्ताद सॾाइण जो को हक़ न आहे। तनक़ीद करे सघो था, बिल्कुलु करे सघो था, पर जन अल्फाज़नि सां जन सिटुनि सां उस्तादनि खे जेको आहे नवाज़नि था, ऐं सम्झां थो त हू उस्ताद सॾाइण जे लाइक़ु न आहिनि। हिकिड़ा माण्हू सॼी तवानाई सर्फ कनि था त असांजी पेटियल ख़तमु आहे, पैसा था ॾियूं असां त असांजी पेटियल कुझु कोन्हे का, असांजा उहिदा कोन्हनि का, उहिदेदार आहिनि ई कोन का। बाबा जे सभु न आहिनि त पोइ बाक़ी भॼो जो डुको छाजे लाइ था कयो? कहिड़ी हैसियत में जेको आहे हाजी शफ़ीमन सखियो साहिबु आहे, कहिड़ी हैसियत में सिकंदर जतोई आहे। ऐं अॻोड़े बि पहिरियों मिसाल ॾेई चुको आहियां, जेकॾहिं को फ़र्द कंहिं बि पंहिंजे वाल साहिब जो पुटु आहे त केतिरी बि कोशिशि करे त पंहिंजे मथां पंहिंजे वाल साहिब जो पंहिंजे पीउ जो नालो मटाए नथो सघे। त अहिड़े तरीक़े सां केतिरी बि कोशिशि कयो, पर पेटियल खे मटाए नथा सघनि पिया। पेटियल जा जेके कानूनी आइनी उहिदा आहिनि उहे ख़तमु नथा कराए सघनि। यकीनन सभु दोस्त असांखे चवंदा हूंदा तव्हां हुननि खे इलाज था कयो, तव्हां हुननि खे क़ुर खणी था वञो। ऐं चवां थो हिते चैलेंज थो ॾियां पियो, भली उहे दोस्त बि अचनि, असां हिकिड़ो दफ़ो बि उन्हनि खे इलाज न कयो आहे त तव्हां सां वेहो, असां सां नेगोसिएशन कयो, कतन बि न कयो आहे। जॾहिं बि कयो आहे त उन्हनि इलाज कया। जेकॾहिं पने अकिल वियासीं त तव्हांखे अहवाल हुन पंहिंजो रूबरू ॿुधायो मीटिंग में त मां गुलाम रसूल खे फ़ोन कयो, हिकु दफ़ो बि हुनजी फ़ोन अटेंड न थी, ॿियो दफ़ो फ़ोन कयोमांसि, पोइ हुन फ़ोन जेको अटेंड कई, ऐं उन खां पोइ मूं चयोमांसि जेकॾहिं पाण वेहूं दादा तंज़ीम जे बहितरीअ लाइ जेकॾहिं को वेहंदो, जेकॾहिं को ॻाल्हि कंदो त यकीनन जंहिं मनसब ते तव्हां विहारियो आहे त तंज़ीम जी बहितरीअ लाइ ऐं हर माण्हू सां वेही सघां थो। जॾहिं तव्हां मूंखे मैंडेट ॾिनो आहे, मूंखे सिर्फ़ु इहो मैंडेट न ॾिनो आहे सेक्रेटरी जा चकर काटे को पनो असां वठी ॾे, पर तव्हां असांखे इहो मैंडेट बि ॾिनो आहे त तंज़ीम जे अंदरि जेकी मसाइला आहिनि, जेके इशूज़ आहिनि, जेकी बुहरान पैदा थियनि था, त उन्हनि जो हल बि कढो, उनजो हल बि ॻोल्हियो। पोइ हिकिड़ा हल इदारनि जे अंदरि थींदा, इदारनि में वेही कबा, ऐं कुझु ॻाल्हियूं बैकडोर थींदियूं आहिनि, उन खां पोइ उन्हनि खे इदारनि में खणी अचिबो आहे। त मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त असीं कतन में विया आहियूं, साईं इम्तियाज़ ॻाल्हायो, पोइ ॾुख तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां ॻाल्हाए वञो, असां ॻाल्हायूं त पोइ वरी ॿुधो ई न साईं ॻाल्हि, त असांजी ॻाल्हि ॿुधोसीं। हे हो किसो न कयो न असां त ॿ हमारा भाई था वञनि पिया, हिकिड़ो अॻियो ॿियो पोइ रड़ी पियो कंदो वञे, रस्ते वारे पुछियो पीर मुज़फ़र बाबा ख़ैर तव्हां काॾे था भाई था वञो? चइसि असां ॿई शाइर आहियूं,
तो इन पंहिंजी शायरी ॿुधाई आहे, हाणे मुंहिंजी नथो ॿुधे, मां कढ रणी थो कंदो वञा, ॿी त मुंहिंजी शायरी ॿुधो। हाणे पंहिंजी शायरी ॿुधाई अथव, असांजी शायरी ॿुधो। त साईं ॿियो दफ़ो बि तव्हांखे साईं शकूर साहब ॿुधाए त उन माण्हूअ जो इलाज कया था, वारो कयो मुंहिंजी जान छॾायो हाजी शफ़ी मन सते साहब। त जॾहिं दोस्तनि चयो त मूं पहिरियां इनकार कयो त इन माण्हूअ जे लफ़्ज़नि ते को एतबार न आहे, इहो कंहिं शइ ते बीह कोन थो सघे। पाण उन तबी ते माण्हू जेकॾहिं हा कईसीं त सिर हलियो वञे, छा बि थी वञे, पर असां उन लफ़्ज़नि ते बीठा हूंदासीं। पर ही उहे माण्हुनि जो हिते ॻाल्हाए ॿ विका टपंदा, पोइ चवंदा बसि का ॻाल्हि कान्हे। ऐं सम्झां थो हिन जे हवाले सां इज़त नफ़्स का ॻाल्हि माना ई नथी रखे। त वरी बि उन्हनि ऐलान कया, उन्हनि जेको आहे सो दोस्तनि खे तंग कयो त न असां न वियो। आख़िर मजबूर दोस्तनि चयो, मूं चयो त ठीकु आहे वेहंदो। असां उहो सभु छाजे लाइ